अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां। उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में छा रईस कमाल ख़ान सुधरी वेंदो? छा ओठे ऐं वारिस जे विच में ॻाल्हियूं रईस कमाल ख़ान कराईंदो? छा फ़ैसिले में रईस कमाल ख़ान वारिस खे ॾोही करार ॾींदो? छा रईस कमाल ख़ान वारिस खे पंहिंजे क़दमनि में झुकाईंदो? छा आमिर ॻोठ वापसि हलियो वेंदो? छा रईस कमाल ख़ान जो मनूस पाछो रबनि खे जीअण ॾींदो? तफ़सीली रिपोर्ट तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। उन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। दोस्तों, हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रईस कमाल ख़ान कॾहिं बि कोन सुधरंदो ऐं पंहिंजे ॾाढ जे ज़ोर ते चङ मुड़सीअ जो पग पाण मथां रखंदो। ओठे ऐं वारिस जे विच में ॻाल्हियूं रईस कमाल ख़ान ई कराईंदो, पर ओठे जो पासो वठी वारिस खे ॾोही करार ॾींदो ऐं रईस कमाल ख़ान पंहिंजे ॾाढ जे ज़ोर ते वारिस खे पंहिंजे क़दमनि में झुकाईंदो ऐं आमिर हिते ई रही रईस कमाल ख़ान खे सिधे रस्ते ते आणण जी कोशिशि कंदो। ऐं असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त रईस कमाल ख़ान जो मनूस पाछो रबनि खे कॾहिं बि सुख जो साह खणणु कोन ॾींदो। ऐं दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हां सभिनी खे असांजो इहो अॼु जो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। दोस्तों, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह।